वफाकी काबीना एयर सियाल के चीन मलाइशिया समेत बेन मुल्कन में फ्लाइट ऑपरेशन शुरू करण जी इजाजत ॾेई छॾी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफाकी काबीना जो इजलास थियो आहे। इजलास दौरान पाकिस्तान ऐं कोलंबिया विच में मफ़ाहिम जी यादाश्त ते सहियूं करण जी भी मंजूरी ॾिनी वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त सऊदी अरब सां सीड़पकारी जो नओं दौर शुरू थियो आहे। हुन चयो त सऊदी अरब जे वफ़द पाकिस्तान जी मेहमान नवाज़ी जी दिलि सां वाखाण कई। संदसि चवणु आहे त वफ़द मुख़्तलिफ़ शोबनि में पाकिस्तान जी सीड़पकारी जी तमामु घणी वाखाण कई आहे। वफ़ाकी काबीना एयर सियाल खे चीन मलाइशिया समेत ॿियनि मुल्कनि में फ्लाइट ऑपरेशन शुरू करण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफ़ाकी काबीना जो इजलास थियो। इजलास दौरान पाकिस्तान ऐं कोलंबिया विच में मफ़ाहिम जी यादाश्त ते सहियूं करण जी भी मंजूरी ॾिनी वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त सऊदी अरब सां सीड़पकारी जो नओं दौर शुरू थियो आहे। वज़ीर आज़म जो चवणु आहे त सऊदी अरब जे वफ़द पाकिस्तान जी मेहमान नवाज़ी जी दिलि सां वाखाण कई। संदसि चवणु आहे त वफ़द मुख़्तलिफ़ शोबनि में पाकिस्तान जी सीड़पकारी जी तमामु घणी वाखाण कई आहे।